आफ़िज़ अॼु भला मैडम न आई आहे अलाए छो अञा ताईं छाजे करे अॼु त मज़ो ई नथो अचे हिन महिल त अचण जो टाइम अथसि छो न आई आहे अञा ताईं। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि छोकिरा, ख़ुशि लॻा पिया आहियो? हे पाण वरी साॻियो एपोड़ो अची वियो यार, कम ई ख़राबु करे चणी। सॼो ॾींहुं किनो गुज़रंदो असांजो, कुझु पढ़ाए बि नथो, मज़ो बि नथो अचे। मैडम हूंदी आहे त हुनखे ॾिसंदा आहियूं दिलि त ख़ुशि थींदी आहे, हिन पोड़े खे त ॾिसी ॾिसी उल्टी पई थी अचे, छा कजे यार। अड़े छोरा मूंखे कंहिं जवाब ई न ॾिनो भला, छो तव्हां मूं मां ख़ुशि न आहियो छा भला त मां पीरियड वठां? न न साईं, असां त तमामु ख़ुशि आहियूं, तव्हां पीरियड वठो असांजो, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम, 100 सवालनि जा तव्हां सलामनि जा जवाब ॾियूं। वालेकुम अस्सलाम हिकु दफ़ो न 100 दफ़ा वालेकुम अस्सलाम। महिरबानी महिरबानी भाई दुपट्टे तो जवाब ॾिनो, महिरबानी लख थोरा, महिरबानी। मेले इंशाल्लाह मेलो लॻंदो खैरपुर जो त तव्हांखे मिठाई खाराईंदासीं, बिल्कुलु मिठाई खाराइबी तव्हांखे। ऐं मेलो हिन चकर कोन लॻंदो, मिठाई किथां खाराईंदव। बसि साईं तव्हां मूड ई ख़राबु करे छॾियो, तव्हां आयो मैडम अचिया त अॼु असांजो माशाल्लाह अहिड़ो भलो ॾींहुं गुज़री वञे, पढ़ाई बि ज़बरदस्त थी वञे। तव्हां आयो असांजी दिलि ई ख़राबु करे छॾियो। भई त तूं भला पढ़ंदे कॾहिं, कॾहिं सुधरंदे, कॾहिं वॾो थींदे भला, तूं छो नथो सुधरीं? हेॾे आ त मां तोखे सिधो थो कयां, हेॾे आ मैडम सां थो तोखे मिलायां, हेॾे आ त तोखे मां ख़बर ॾियां थो।